अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार इलाक़ो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। ईरान जो सुप्रीम लीडर चूंडिजी वियो। दीनी आलम आयतुल्लाह अहमद इल्म हुदा ईरान जे नए सुप्रीम लीडर जी चूंडजण जी तस्दीक करे छॾी। आयतुल्लाह अहमद इल्म हुदा चयो आहे त नए सुप्रीम लीडर जे नाले ते इतफ़ाक़ थी वियो आहे। कुझु रंडकूं आहिनि जंहिं ते मुशावरत कई पई वञे। केपीके में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवाइयूं। 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त केपीके में 5 हंधनि ते कार्रवाइयूं कयूं वयूं। बनो बाजोड़, DI खान, खैबर ऐं वज़ीरिस्तान में कार्रवाइयुनि दौरान झड़पुनि में भारतीय हिमायत याफ़्ता 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस मुल्की सरहदुनि जे हिफ़ाज़त लाइ पुरज़म ऐं साबित क़दम आहे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां 13 दहशतगर्दनि खे मारण ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन पेश। शहबाज शरीफ़ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस वॾियूं कामयाबियूं माणे रही आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पूरी क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। मुल्क मां दहशतगर्दीअ जे मुकमल ख़ात्मे ताईं सुख जो साह न वठंदासीं। ईरान 24 कलाकनि दौरान 200 अमरीकी फ़ौजी मारण जी दावा करे छॾी। पासदारनि इनकलाब चयो आहे त 21 अमरीकियुनि खे बहरीन में नेवल अॾे ते मारियो वियो आहे। तेहरान रिफाइनरी ते हमले बाद हैफा रिफाइनरी खे निशानो बणायो वियो। अमरीकी तेल जहाज़ खे बि निशानो बणायो वियो आहे। हिज़बुल्लाह बि हैफा में इसराइली नेवल बेस ते मिसाइल फायर करण जी दावा करे छॾी। इराक जे शहर अरबल में बि अमरीकी अॾे ते ड्रोन हमलो। कोवित एयरपोर्ट जे फ्यूल टैंकनि खे बि ड्रोन सां निशानो बणायो वियो। इसराइल ऐं अमरीका ईरान ते हमला तेज़ करे छॾिया। ईरान में पहिरियों भेरो तेल ज़ख़ीरनि ते हमला। रिपोर्ट मुताबिक़ ॾखण तेहरान में मरकज़ रिफाइनरी वेझो क़ाइम आयल डिपो खे निशानो बणायो वियो। उत्तर ऐं ओलह तेहरान में बि आयल डिपो ते हमलो। इसराइली फ़ौज पंहिंजे ताज़नि हमलनि खे ईरान जे फ़ौजी इंफ्रास्ट्रक्चर ख़िलाफ़ कार्रवाइयुनि में अहम अगभराई करार ॾेई छॾियो। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त ईरानी फ़ौज जे ज़ेरे इस्तेमाल केतिरनि ई फ्यूल स्टोरेज कॉम्प्लेक्स खे निशानो बणायो वियो। उहे टैंकर फ़ौजी इंफ्रास्ट्रक्चर जे मावनत ऐं फ़ौजी इदारनि खे तेल फ़राहम करण लाइ इस्तेमाल थींदा हुआ। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान में अहिड़ो सदर चाहियूं था जेको मुल्क खे जंग तरफ़ न वठी वञे। जंग खां पोइ ईरान जो नक्शो शायदि अहिड़ो नज़र न अचे जहिड़ो हिन वक़्तु आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर चयो आहे त अमरीका ईरान सां कंहिं बि मुआहिदे या सेटलमेंट जी ॻोल्हा में न आहे। नथो चाहे त कुर्द फोर्सिस ईरान में दाख़िल थिए। रूस तरफ़ां ईरान जी मदद जा के बि सबूत न मिलिया आहिनि। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त कंहिंखे पंहिंजी सरज़मीन जे 1 इंच ते बि कब्ज़ो करण न ॾींदासीं। ईरान पंहिंजे दुश्मननि ख़िलाफ़ मज़बूती सां बीठो आहे। दुश्मननि खे पूरी ताक़त सां जवाब ॾेई रहिया आहियूं। समूरनि मुश्किलातुनि जे बावजूदि असां मुतहद आहियूं। अमरीका ऐं इसराइल जे हमलनि में ज़ख़्मी थियलनि जे अयादत वक़्तु ॻाल्हाईंदे ईरानी सदर चयो आहे त ईरान पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा लाॻापा चाहे थो। जेकॾहिं कंहिंजे सरज़मीन तां ईरान मथां हमला थिया त जवाब ॾींदासीं। सऊदी अरब ईरान खे जवाबी हमले जो चिताव ॾेई छॾियो। बरतानवी ख़ाबरू इदारे मूजिबि सऊदी अरब तेहरान खे ॿुधाए छॾियो आहे त जेकॾहिं हमला न रोकिया विया त जवाब ॾिनो वेंदो। सऊदी अरब अमरीका फ़ौज खे पंहिंजा अॾा इस्तेमाल करण जी इजाज़त ॾेई सघे थो। बरतानवी ख़ाबरू इदारे वधीक चयो आहे त सऊदी अरब अमरीका ईरान तेहरान जे हल लाइ सिफ़ारती कोशिशुनि जी हिमायत करे थो, पर जेकॾहिं बादशाहत ऐं तवानाई जे ज़ख़ीरनि ते हमला जारी रहिया त रियाज़ जवाब ॾींदो। चीन ईरान मथां हमला रोकण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही वज़ीर वांग ए चयो आहे त जंग थियण ई न घुर्जे हा। ताक़त जो इस्तेमाल मसइले जो हल नाहे। ईरान में हुकूमत जी तब्दीलीअ जे मंसूबे खे मक़बूलियत न मिलंदी। चीनी परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त जंग खे पखिड़िजण खां रोकियो वञे ऐं वॾनि मुल्कनि खे उन में तामीरी किरदारु अदा करणु घुर्जे। सिंध में पाकिस्तान जो पहिरियों डिजिटल इंश्योरेंस मॉनिटरिंग सिस्टम फ़ाल।
गाॾियुनि लाइ थर्ड पार्टी इंश्योरेंस लाज़मी करार। रोड हादसनि में फोत थींदड़नि जे वारसनि खे 7 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। मुस्तक़िल माज़ूरी जी सूरत में 5 लख रुपया मुआवज़ो मिलंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हाणे इंश्योरेंस खां सवाइ न गाॾी रजिस्टर्ड थींदी न ई टोकन टैक्स जमा थी सघंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणायो। बेनज़ीर भुट्टो मुल्क खे मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। हिन वक़्तु दुनिया मथां जंग जा ककर छायल आहिनि। पाकिस्तान ॾांहुं मेरी अख खणण जी कंहिं में बि जुरत न आहे। कराचीअ में औरतुनि में मुफ़्त पिंक स्कूटीज़ विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील इनाम मेमण चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म बणी त औरतुनि मुल्क हलाए ॾेखारियो। पीपल्स पार्टीअ पारां आम चूंडनि में जनरल सीटुनि ते औरतुनि खे तरजीह ॾिनी वई। पहिरियों वुमेन थाणो ऐं पहिरीं वुमेन बैंक पीपल्स पार्टी ॾिनी। सेवण में कलंदर लाल शहबाज जे दरगाह तां अगवा थियल नींगरी खेरपुर मां बाज़ियाब 2 औरतूं गिरफ़्तार। पुलिस कार्रवाई करे 12 वरियनि जे नाइला चांडियो खे बाज़ियाब कराए वरितो। छापे दौरान 2 औरतूं गिरफ़्तार। मुख्य जवाबदार फरार थी वियो। दरगाह ते धागा वेकिरो कंदड़ नींगरी नाइला खे 1 हफ़्तो अॻु अगवा कयो वियो हो। मटियारी भरिसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ऐं वैन में टक्कर। 10 ॼणा ज़ख़्मी। टनो आदम खां हैदराबाद वेंदड़ वैन खेबर वटि कोच सां टकराइजी वई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 मुसाफ़िर ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि में तैमूर तुर्क, ज़ुल्फ़कार, मोहम्मद विरोही, गुलाम हुसैन, मोहम्मद खान, रफ़ीक अली ऐं ॿिया शामिल। डायली में 3 ककावन घरनि खे बाहि लॻी वई। ॿारड़ी सड़ी फोत। ॻोठ ठारू जो पार में ओचितो 3 ॻोठनि खे ककावन घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि 4 वरियनि जी इशफ़ाक़ धीअ शुआबुल दीन रहमो सड़ी फोत। मुतासिर पारां मदद जी अपील।